अस्सलाम वालेकुम नाजरीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ सक्कर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ मटियारी में पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख जी अॻवानीअ में इस्लामाबाद वेंदड़ काफ़िले जो शानदार इस्तक़बाल कयो वियो। अपोज़िशन वारा भले अदम एतमाद वारी तारीख़ कामयाब थियण जा सुहिणा ख़्वाब ॾिसनि, एतिरो त उन्हनि जो हक़ आहे। पीटीआई अॻवान ऐं अपोज़िशन लीडर हलीम आदिल शेख जो इस्लामाबाद वेंदे संदसि काफ़िले जो मटियारी में पीटीआई अॻवान हाजी अब्दुल रज़ाक मेमण पारां लॻायल इस्तक़बालिया कैंप में शानदार इस्तक़बाल। उन मौक़े ते हलीम आदिल शेख जूं मीडिया सां ॻाल्हियूं। अपोज़िशन खे अप्रैल फुल ते हिकु सरप्राइज़ मिलंदो। हुन चयो त इमरान ख़ान करप्ट टोलीअ खे दबाउ में कॾहिं बि न ईंदो। इमरान ख़ान करप्ट टोलीअ जो एहतिसाब ज़रूरु कंदो। हलीम आदिल शेख चयो त 27 मार्च ते इस्लामाबाद में पाकिस्तान जो अवाम साबित कंदो त इमरान ख़ान सां गॾु आहिनि। हुन वधीक चयो त इमरान ख़ान हिकु आलिम इस्लाम जे लीडर तौर ते साम्हूं आयो आहे। इमरान ख़ान खे पाकिस्तान जी अवाम चूंडियो आहे। हुन जो चवणु हो त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पीपल्स पार्टी वोट पीटीआई नुमाइंदनि खां वठी ॾियारे पई। नवाज़ लीग खे अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी सिंध हाउस खे सिंधी क़ौम खे बदनाम कयो आहे। हुन हिकु पुछल सवाल जे जवाब में चयो त MQM सां मुलाक़ातूं केर बि करे पर फ़ैसिलो जल्द साम्हूं अची वेंदो। उंगली उठेगी, अंपायर भी अभी न्यूट्रल हो गया। ये कौन है अंपायर? वो असल पूरी दुनिया का अंपायर ऊपर बैठा है, वही है। और जो सिलेक्ट किया वो अवाम ने सिलेक्ट किया था। अल्लाह ताला जिसके हक़ में फैसला देगा वही चलेगा। ये दूसरे लोग नजर आ रहे हैं। इंशाल्लाह कौम हमारे साथ है। इमरान खान एक आलम इस्लाम के लीडर के तौर पर सामने आया है। अल्हम्दुलिल्लाह, फिक्र ना करें। इनसे पूछे इनका क्या बनेगा। छोटू जरदारी और बड़ू जरदारी जो है, जिन्होंने सिर्फ हाउस को माइत्री डाल बनाया सिटी के अंदर था। असांखे दुख है त असांजी टोपी अॼु न कढी उन्होंने बेहुरमती कई है। असांजी सिंधड़ी की बेहुरमती कई है। सिंध हाउस में या ब्रोकरी करे, सिंधी माने खे दलाली चवंदा आहिनि। दलाली करे त माना वोट वठनि पिया PTI जा, ॾियनि पिया नून लीग खे। ई छा पिया कनि? ॿियो बि कुझु चवंदा आहिनि सिंधी में हिनखे न, इन्हनि उहो कमु कनि पिया। असां सिंध हाउस खे बदनाम कयो आहे, सिंधी क़ौम खे बदनाम कयो आहे। इंशाल्लाह असां इन गंद सां जॾहिं इहो फारिग थींदा सिंध हाउस में ॾाढो इंशाल्लाह असां राशिद नमूद खे घुरायो हुते इंशाल्लाह उहो कराईंदासीं। क़ुरान खानी ख़तमा वतमा ॾियारी उन कम में राशिद नमूद सां अची वेंदो। सिंध हाउस में सफ़ाई उन्हनि सां कराईंदासीं। इंशाल्लाह क़ुरान पाक जी तलावत कराए।